सिंधु ते गैर कानूनी केनाल ठाहिण खिलाफ एसटीपी पारां पनुआकिल समेत ज़िले सखर में केतिराई कलाक चटरबंद हड़ताल, कारकुननि ऐं अॻवाननि जो एहतिजाज। ख़बर मूजिब सिंधु दरिया ते गैर कानूनी छह चोलिस्तान में केनाल ठाहे सिंध खे बंजर बणाइण वारी रिथा ख़िलाफ़ एसटीपी जे मरकज़ी सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं पनुआकिल, रोहिड़ी, सखर, सालेपट, कंधरा में बि अरबा ॾींहुं सुबुह खां माण्हुनि एहतिजाजनि शटरबंद हड़ताल कई। एसटीपी अॻवान मोहम्मद अली शेख, नौमी खोसो, हयात झंडीर, ज़फर खोसो जी अॻवानीअ में मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुननि अॻवाननि एहतिजाजी मेड़ाकनि खे ख़िताब कंदे चयो त सिंधु ते छह केनाल ठाहिण, सिंध खे बंजर बणाइण ऐं सुकाइण वारो मंसूबो आहे। सिंधु ते सिर्फ़ पहिरियों हक़ सिंधियुनि जो आहे। सिंधु में पहिरियां बि पाणी घटि आहे। केनाल ठाहिण बैदि पीअण लाइ बि सिंध जे माण्हुनि खे पाणी न मिलंदो ऐं सिंध जी ज़राअत तबाह थींदी। माण्हुनि बुख बदहाली जो शिकार थींदा। अहिड़े ख़तरनाक मंसूबे ख़िलाफ़ सिंध दोस्त धुरियूं बाशऊर सिंधी माण्हू आवाज़ उथारींदे घुर कई त मंसूबो रद्द कयो वञे। ॿी सूरत में डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध जा रोड रस्ता बंदि करे मज़ाहिमत जो ऐलान कंदासीं त केनाल रद्द कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची